नाज़रीन, क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां बेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े ऐं ॿियनि मसइलनि ख़िलाफ़ कंदकोट खां कराची लाइ मार्च शुरू कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मीराणी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीराणी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां बेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़नि, कराची कमेटी, सिंध टोड़ण जे ऐलाननि, करप्शन, पाणी खोट ऐं ज़रई तबाही ख़िलाफ़ मरकज़ी सदर अयाद लतीफ़ अलवी जी अॻुवाणी में जेको अॼु कंदकोट खां कराची ताईं जेको आहे मोहबत सिंध बेदारी मार्च जेको आहे उहो इन जो आगाज़ जेको आहे अॼु कंदकोट खां ई कयो वियो आहे। ऐं इहो मार्च जेको आहे त मरकज़ी सदर अयाद लतीफ़ अलवी जी अॻुवाणी में गर्ल्स हाई स्कूल खां प्रेस क्लब ताईं जेको आहे उहो मार्च कयो वियो आहे। ऐं मोहबत बेदारी मार्च में औरतुनि समेत मुख़्तलिफ़ क़ौमपरस्त तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं मज़हबी तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे जेके अॻुवाण आहिनि उन्हनि समेत समय जेको आहे त माण्हुनि जेको आहे उनमें शिरकत कई आहे। ऐं मार्च में जेके शरीक कारकुन आहिनि उन्हनि पारां जेको आहे ज़ोरदार नारेबाज़ी बि कई वई आहे। ऐं इन ई मौक़े ते जेको आहे मरकज़ी सदर अयाद लतीफ़ जो उन हिन मार्च खे ख़िताब कंदे चयो आहे त सिंध जा ॿेट तारीख़ी तौर ते सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं सिंध जे ॿेटनि जो हक़ सिंध जी अवाम जो आहे। तंहिं करे धरती जा धणी पंहिंजे हक़नि ते कंहिं बि सूरत में धाड़ो हणणु जेको आहे उहो न ॾींदा। वफ़ाक़ पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर सिंध हुकूमत सां गठजोड़ करे सिंध जो सौदो करणु चाहे थी ऐं ॿेटनि ते कब्ज़नि करण वारी साज़िश में पीपी वारा जेके आहिनि उहे बराबरि जा शरीक आहिनि, जंहिंखे सिंध जी अवाम चङी रीति जेको आहे उहा ॼाणे पई। अयाद लतीफ़ जो वधीक चवणु हो त सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करण लाइ गैर क़ानूनी आर्डीनेंस जेको आहे उहो जारी कयो वियो आहे, जंहिं आर्डीनेंस खे फौरी तौर ते वापसि वरितो वञे छाकाणि त ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं असीं पंहिंजे कुदरती वसीलनि ऐं ॿेटनि खे कंहिं बि रीति धारियनि हवाले करणु न ॾींदासीं ऐं ॿेटनि जी हिफ़ाज़त लाइ सिंध जा जोधा जानियुनि जो जेको आहे क़ुर्बानी ॾियण लाइ न टीॻाईंदा। हुन वधीक चयो त मुल्क में महांगाई ऐं करप्शन घटिजण बदिरां जेको आहे त उहो उरूज ते पहुची चुकी आहे, जंहिं करे अवाम जी जेकी चेल आहे उहा अञा वधीक जेको आहे उहो चिॿी थी वई आहे। हिन मौक़े ते जेको आहे मज़हर राहू जो अरसला पालकाणी, एडवोकेट रोशन कंदाणी, सजाद बिरोही ऐं ॿियनि पिणु जेको आहे उहो ख़िताब कयो आहे। हिन वक़्तु जेको ही मार्च आहे उहो कंदकोट जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो तंगवानी जेको आहे त उहो पहुचंदो ऐं तंगवानी खां पोइ ठुल खां पोइ जेकाबाद खां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ जेके सिंध जा शहर आहिनि उहे शहरनि खां थींदो 8 नवंबर ते जेको आहे उहो कराची में जेको आहे वञी पहुचंदो, जिते हिकु वॾो जेको आहे उहो जलसो मुनक़िद कयो वेंदो। जी गुलाम रसूल, अमां जी महिरबानी।